जय झूलेलाल। मुंहिंजे चैनल सिंध समाज ते तव्हां सभिनि जो स्वागत आहे। अॼु मां तव्हांखे पुरुषोत्तम मास कथा जे दर्शन 29 ऐं 30 जी कथा तव्हां सां गॾु शेयर कंदसि। हिन खां पहिरीं पाण 28 अध्याय ताईं जी कथा ॿुधी चुका आहियूं, त सभई प्रेम सां मिली करे चवंदा कृष्ण कन्हैया लाल की जय। दर्शन 29। नारद चवणु लॻो त हे भॻवान, मृग तीर्थ ते जी उत्पत्ति कीअं थी सो कृपया करे वर्णन करे ॿुधायो। भॻवान चवणु लॻा त हे नारद, जॾहिं श्री रामचंद्र महाराज बांदरनि जी मदद सां रावण खे मारे अयोध्या वापसि पिए वरियो, तॾहिं श्री रामचंद्र देवताउनि खे हुकुम कयो त जेके बांदर मरी विया आहिनि तिन खे वरी जीअरो कयो। तॾहिं देवताउनि अमृत जी वर्खा कई त सभु मरी वियल बांदर उथी खड़ा थिया ऐं हथ जोड़े अॻियां बीह रहिया। श्री रामचंद्र खेनि आज्ञा कई त हाणे तव्हां वञी वन में रहो ऐं उते हरि सुमरन करियो, ऐं जंहिं वन में तव्हां वञी रहंदा उते फल फूल ऐं जल हमेशह हूंदो ई हूंदो। इहा आज्ञा मञी बांदर हिन वन में अची रहिया ऐं उन ॾींहं खां वठी तीर्थ उत्पन्न थियो। वरी जॾहिं हिकिड़े दफ़े देवताऊं दैतनि जे डप खां भॼी हरण जो रूप धारे अची हिन वन में लिकिया हुआ त रोज़ उते तलाउ में सनानु कंदा हुआ। तॾहिं खां वठी हिन तीर्थ जो नालो मृग तीर्थ पियो। त हिते असांजो दर्शन 29 समाप्त थियो। हाणे असां शुरू कंदासीं दर्शन 30, जेको कि पुरुषोत्तम मास जो लास्ट यानी अंतिम अध्याय आहे। प्यारी साध संगत, हाणे पुरुषोत्तम व्रत जो उद्यापन मोकिलाणी जी विधि सावधान थी करे ॿुधो। व्रत रखण वारो पुरुषोत्तम महीनो जो पछाड़ीअ में कृष्ण पक्ष जी चौॾस यानी उमास जे ॾींहुं अमृत वेले उथी सनानु करे साफ़ कपिड़ा पाए हिकिड़ो मंडप ठाहे इन जॻह खे गांइ जे छेणे सां लेपे करे शुद्ध करे पोइ पाणीअ जो कलश भरे रखे दिलि जे मथां नारियल रखी सुट जे धागे सां इन खे वेड़े छॾे, पोइ मथां ॻाढ़ो कपिड़ो रखी मथां गुलनि जी वर्खा करे। पहिरें पुरुषोत्तम भॻवान खे ओभर पासे, बलराम के उत्तर पासे ऐं परदमन के ॾखण पासे, अर्नद ओलह तरफ़ ऐं चइनी तरफ़ 4 सुशील ब्राह्मणनि खे विहारे करे हवन करे। चइनी पासे ॾीया ॿारे रखे पोइ भॻवान पुरुषोत्तम जी आरती उतारे, तंहिंखां पोइ ब्राह्मण खे भोजन कराए, पोइ खेनि पान सुपारी ऐं भेटा ॾे, थी सघे त गऊ दान करे, कथा पढ़ण या ॿुधण वारे खे कलश, मूर्तियूं ऐं श्रीमद भागवत या श्री भागवत गीता दान करे, खेसि भोजन खाराए ऐं दक्षिणा ॾेई खांसि आशीर्वाद वठे। कंजे जे कटोरे में मालपुड़ा विझी 7 धागनि सां वेड़े श्री कृष्ण अर्पण चई सुशील ब्राह्मण खे दान करे, पोइ पाण कुटुंब समेत वेही करे भोजन करे। अहिड़ी तरह व्रत रखण वारो उद्यापन करे। हिते श्री असांजो पुरुषोत्तम महात्म समाप्त थियो। बोल श्री कृष्ण कन्हैया लाल की जय। त तव्हांखे पुरुषोत्तम महीने जी 30 कथाऊं 30 अध्याय मां तव्हांखे ॿुधाया, तव्हांखे कीअं लॻा कमेंट बॉक्स में कमेंट करे ज़रूरु ॿुधाईंदा। लाइक ज़रूरु कंदा, लाइक बिल्कुलु फ्री आहे। तव्हां चैनल ते पहिरियों दफ़ो आया हुजो त चैनल खे सब्सक्राइब कंदा, पासे में ॾिनल बेल बटन ते ज़रूरु क्लिक कंदा, जंहिंसां कि तव्हांखे मुंहिंजे वीडियो जो नोटिफिकेशन सभिनि खां पहिरीं मिले। बोलो श्री कृष्ण कन्हैया लाल की जय।